ओम शांति। अतिथि मुरली तारीख है 17/9/2023। मीठा मीठा अव्यक्त बात से वंदाम व्यर्थ रिवाइज स्कूल था 13/12/95 जो व्यर्थ बोल डिस्टर्ब करण वाला बोल सा स्वयं के मुक्त करे बोल जी इकोनॉमी करो बात से वंदा। अॼु बाप दादा चारों ओर जी आत्माउनि खे तव्हां सभी सां गॾु ॾिसनि था। चारों ओर जा ॿार आकार रूप सां बाप दादा जे साम्हूं आहिनि। डबल सभा आहिनि, साकारी ऐं आकारी ॿिन्हिनि जी केतिरी वॾी सभा आहे। बाप दादा ॿई सभाउनि जे ॿारनि खे ॾिसी हर्षित था थियनि, छो कि बाप दादा हर ॿार खे विशेष ॿ रूप सां ॾिसंदा आहिनि। हर हिक ॿार खे हिन सर्व मनुष्य आत्मनि में पूर्वज सॼे वृक्ष जो फाउंडेशन सॼी जड़ सां सॼो वृक्ष निकिरंदो आहे न। ॿियो बाबा कहिड़े रूप में ॾिसंदा आहिनि, पूर्वज वॾनि खे बि चइबो आहे त सृष्टि जे आदि में तव्हां आत्माउनि जो बि पार्ट आहे, हिन करे वॾे ते वॾा आहियो, हिन करे सर्व आत्माउनि जा पूर्वज आहियो। हिकु त सर्व आत्माउनि मनुष्य आत्माउनि जा पूर्वज आहियूं, श्रुति असां वृक्ष जा फाउंडेशन आहियूं। ॿियो आहियूं असां हिन सृष्टि जे आदि में पाठ वॼाइण वारा आहियूं, त सर्व आत्माउनि पाठधारियुनि जे हिसाब सां बि असां पूर्वज आहियूं, वृक्ष जे हिसाब सां पाठ जे हिसाब सां। साथ साथ उच्च ते उच्च बाप जी पहिरीं रचना तव्हां ब्रह्मण आत्मा ई आहियो, त जीअं ऊंचे ते ऊंचो भॻवान आहे हूअं ई वॾे ते वॾा पूर्वज आहियो। त एतिरो सॼे पूर्वज ॿारनि खे ॾिसी एतिरा सॼे पूर्वज ॿारनि खे ॾिसी करे बाबा हर्षित पिया थियनि। तव्हां सभी बि हर्षित आहियो कि असां पूर्वज आहियूं। हुन निश्चय ऐं नशे में रहंदा आहियो त बाप दादा तव्हां पूर्वजनि जी सभा था ॾिसनि। तव्हां सभी जो बि बाप जा ॿार आहियो माया खां बचियल आहियो न। ॿारनि जो अर्थ ई आहे बाप जो ठहिण अर्थात ॿार ठहिण। त माया खां बचियल आहियो, माया खां बचियल उहे बाप जा ॿार ठहींदा आहिनि। माया सां बचियल उहे जेका हूंदा आहिनि उहे बाप जा ॿार ठहींदा आहिनि। तव्हां सभी माया खां बचियल आहियो न कि कॾहिं चक्कर में अची वेंदा। चईंदा आहिनि अहिड़ो बि पावियू हूंदो आहे जो ॾाढो तरीक़े सां कढणो हूंदो आहे। त कोई बि माया जे चक्कर में फसण वारा त न आहियो न। छा कोई चक्कर में आहियो? बचियल आहियो न। त सभिनि चयो हाजी। ईअं न करणो आहे कि हाजी करे करे वञो, वञी करे चओ नाजी ऐं हुते वञी करे चओ कि बाबा फसी वियासीं। जॾहिं हिकु बार चक्कर खां निकिरण जो रास्तो विधि अची वई त पोइ फसण जी त ॻाल्हि ई न आहे न। माया खे बि सुठी रीति सां ॼाणे विया आहियो कि अनजान ठही वेंदा आहियो। पोइ चईंदा आहियो असांखे त पतो ई न हुयो कि हीअ माया आहे। छो जी जीअं अॼुकल्ह जो फैशन आहे न, भिन्न फेस ॾाढा पाईंदा आहिनि। हाणे छा ठही वेंदा आहिनि, त माया वटि बि फसाइण जा अलॻि अलॻि फेसिस आहिनि। उन्हनि जे वटि वॾो दुकान आहे। जंहिं समय जो रूप धारण करणु चाहे उन समय करे वठिजे। ऐं अगरि जाने अनजाने फसी वियो त निकिरण में ॾाढो टाइम लॻी वेंदो आहे। ऐं संगम जो हिकु सेकेंड व्यर्थ वञण अर्थात हिकु वर्ष व्यर्थ गवाइण, सेकेंड न। तव्हां सोचो संगम इहो केतिरो नंढो आहे। हाणे त डायमंड जुबली मल्हायो था न, हिन थोरे से समय में जो ठहिणो आहे, जो जमा करणो आहे उहो हाणे ठही सघंदा आहिनि। त बाप दादा ॾिसनि पिया कि ठहिण जो समय केतिरो आहे, ठहिण आहे सॼो कल्प। त बाप दादा हिकु त ठहिण जो समय ॾाढो थोरो आहे ऐं ठहींदा आहियूं सॼो कल्प। मतिलबु बाबा हिकु तरीक़े सां
चइण जे लाइ सत्य वेदा जो वरितो था वठूं, लेकिन बाबा चईनि न तव्हां त पुजारीपन में बि ॾाढा सुखी हुयो, त काथे 5000, काथे हाणे 60 वर्ष, हलो अॻियां केतिरो बि समय हूंदो, लेकिन हज़ारनि जी गिनती में त न हूंदो न। मतलब असां पूरे 5000 साल जो वरितो बाबा खां वठूं था, पूज्यपन जो बि पुजारीपन जो बि, पूज्यपन जो बि पुजारीपन जो बि। बाबा जी ने द्वापर कलयुग में बि असांजा भगत बि हाणे ठहनि था, त उन समय बि असां में जो जड़ चित्रनि द्वारा भले बाबा ही कंदा, लेकिन कुछ त क्वालिटी त हूंदी असां आत्मा में। ॾिसो अंत समय में भी ब्रह्मा बाबा में कुछ त क्वालिटी रही हुई न, त काथे 5000 ऐं काथे थोरो सो समय में असां केतिरे 5000 साल जे लाइ वरसो था वठूं, जमा था करूं केतिरे थोरे समय में। इन करे हर सेकेंड ॾाढो इम्पोर्टेंट आहे। त हिन थोरे से समय में राज्य अधिकारी थियण व रॉयल फैमिली में अचण जे लाइ छा करणो पवंदो? त हिन थोरे समय में राज्य अधिकारी थियण जे लाइ रॉयल फैमिली में अचण जे लाइ छा करणो पवंदो? वैसे संख्या जे हिसाब सां सत्युग में विश्व जो तख्त सभिनि खे त मिली बि न सघंदो। मानो पहिरियों लक्ष्मी नारायण त तख्त ते वेंदा, लेकिन उहा पहिरियों लक्ष्मी नारायण जी रॉयल फैमिली, उन्हनि खे बि एतिरो ई सभी द्वारा स्नेह ऐं सम्मान मिलंदो आहे न। त अगरि पहिरीं राजधानी जे रॉयल फैमिली में भी ईंदा हो त उहो पहिरियों नंबर आहे न, चाहे वॾा तख्त ते न वेंदा, लेकिन प्रारब्ध नंबर 1 जे हिसाब सां ई आहे न। न त तव्हां सभी माण्हुनि खे त्रेता ताईं भी तख्त थोड़ी मिलंदो, लेकिन विश्व श्री 8 आहिनि, सत्युग जा 12 आहिनि त्रेता जा, त पोइ सभिनि खे त न मिली सघंदो न। त जेका सगा संबंधी हूंदा उन्हनि खे भी ओतिरो ई स्नेह और रिगार्ड मिलंदो, लेकिन विश्व राज्य अधिकारी जो लक्ष्य सभिनि जो आहे न कि हुते भी हिकु स्टेज जे राजा ठही वञो। त पहिरें नंबर जी रॉयल फैमिली में अचण ये भी श्रेष्ठ पुरुषार्थ आहे न। कोई खे तख्त मिलंदो, कोई खे रॉयल फैमिली मिलंदी, इन जा भी गुह्य रहस्य आहिनि। बाबा चवनि था जो सदा संगम जे बाप दादा जे दिल तख्त स्वतः आहिनि ऐं सदा रहंदा आहिनि, कॾहिं कॾहिं न, जो सदा आदि खां अंत ताईं स्वप्न मात्र भी, संकल्प मात्र भी पवित्रता जे व्रत में सदा रहंदा आहिनि, स्वप्न ताईं भी अपवित्रता खे टच न कंदा आहिनि। अहिड़ी श्रेष्ठ आत्मायूं तख्त नशीन ठहींदियूं, जेके 8 लक्ष्मी नारायण जी जेकी आत्मा हूंदी 8 गद्दियुनि ते जो वेंदियूं, उन्हनि जी क्वालिटी छा हूंदी कि वो स्वप्न ताईं भी अपवित्रता खे टच न कंदियूं। बाबा चवंदा जे चारों ही सब्जेक्ट में सुठा मार्क्स वरिता आहिनि, आदि खां अंत ताईं सुठा नंबर सां पास थिया आहिनि, उन्हनि खे पास विद ऑनर्स चइबो आहे न। विच विच में मार्क्स कम थी वई, पोइ मेकअप कयो, मेकअप वारा न, लेकिन आदि खां 4 ही सब्जेक्ट में बाप जे दिल पसंद उहा 8 जो तख्त वठी सघंदा आहिनि। साथ साथ जो ब्राह्मण संसार में सर्व जा प्यारा, सर्व जा सहयोगी रहे आहिनि, ब्राह्मण परिवार हर हिकु दिल सां सम्मान कंदो आहे, अहिड़ा सम्मानदारी तख्त नशीन ठही सघंदा आहिनि। अगरि हिननि ॻाल्हियुनि में कंहिं न कंहिं में कमी आहे त उहो नंबर वार रॉयल फैमिली में अची वेंदो, चाहे पहिरीं में अचे, चाहे 8वीं में अचे, चाहे त्रेता में अचे। त अगरि तख्त नशीन थियणो आहे त हिननि सभिनि ॻाल्हियुनि खे चेक करो। अगरि सेवा में 100 मार्क्स जमा आहिनि, धारणा में 25, त छा थींदो? उहो अधिकारी ठहींदो। कई बार ॿिया सब्जेक्ट में अॻियां हली वेंदा आहिनि, लेकिन प्रैक्टिकल धारणा में जहिड़ो समय ओड़ो पंहिंजे खे मोल्ड करण उहा रियल गोल्ड आहे।
लेकिन प्रैक्टिकल धारणा में कई बार ॿियनि सब्जेक्ट में अॻियां हली वेंदा आहिनि, लेकिन प्रैक्टिकल धारणा में जहिड़ो समय ओड़ो पंहिंजे खे मोल्ड करण उहा रियल गोल्ड आहे। काथे काथे माया ॿारनि खां बि होशियार थी वेंदी आहे, उहो फट सां समय प्रमाण स्वरूप धारण करे वठंदी आहे। ऐं ॿार छा कंदा आहिनि, बाप वटि त सभिनि जी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, न मानो हिकु रॉन्ग आहे ॿियो राइट आहे। ईअं बि थींदो आहे कि ॿिन्ही तरफ़ जी कोई न कोई कमी हूंदी आहे, लेकिन मानो तव्हां बिल्कुलु ई पंहिंजे खे राइट सम्झंदा आहियो ऐं ॿिया बिल्कुलु ई रॉन्ग आहिनि, त तव्हां राइट आहियो उहो रॉन्ग आहे। पोइ बि जहिड़ो समय जहिड़ो वायुमंडल ॾिसंदा आहियो उहो पंहिंजे खे ई चाहे सामनो समाइणो पए, चाहे मिटाइणो पए, चाहे किनारो करणु पए, लेकिन ॿार छा कंदा आहिनि कि हर ॻाल्हि में हर समय असांखे ई मरणो आहे। पोइ ईअं चईंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि कि पोइ उहो ईअं चईंदा आहिनि कि असांखे ई मरणो आहे। छा मरण जे लाइ असां आहियूं, मौज करण जे लाइ उहो आहिनि, सदा ई मरण। इहो मरण त ॾाढो मुश्किल आहे। मरजी विया त ठहिया आहियो त सहज आहे न। ब्रह्म कुमार त बाबा चवनि था कि उहा इन हिसाब सां मार्क्स मिलंदो आहे। ब्रह्म कुमार कुमारी ठहींदा बि ठही विया आहियो, इहे बि त मरजी विया ठहिया आहियो न। इहे त मरण त ॾाढो सहज आहे, मरी वियो ब्रह्म कुमार ठही वियो, लेकिन इहे बार बार मरण इहे ॾाढो मुश्किल आहे न। छोटियूं चईंदियूं आहिनि कि असांखे ज्यादा मरणो आहे, वॾा चईंदा आहिनि कि असांखे ज्यादा ॿुधणो पवंदो आहे, त असांखे सहन करणो पवंदो आहे, उन्हनि खे ॿुधणो पवंदो आहे त मरण कंहिंखे आहे, केरु मरे, हिकु मरे ॿई मरनि, ॿई ही मरी विया त ॻाल्हि ई ख़तम, खेल ई ख़तम। त मरण ईंदो आहे या मुश्किल लॻंदो आहे, थोरो सांस हाफदो आहे, मुश्किल सांस निकिरंदो आहे, तकलीफ़ थींदी आहे। छा हुन समय जॾहिं चईंदा आहियो कि असांखे ई मरणो आहे, असांखे ई बदिलणो आहे, छा मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे बदिलण जी, ॿिए जी बि त आहे न। अधु बाटे छॾो त एतिरो मरो, तव्हां एतिरो मरो, मां एतिरो मरां। बाप दादा त हुन समय रहम बि ॾाढो ईंदो आहे, लेकिन इहो मरण न आहे, इहो मरण सदा जे लाइ जीअण। माण्हू चईंदा आहिनि कि बिना मरे स्वर्ग न मिलंदो, त हुन मरण सां त स्वर्ग मिलंदो न आहे, लेकिन हिन मरण सां स्वर्ग जो अधिकार मिली वेंदो। हिन करे इहे मरण असां स्वर्ग जो अधिकारी थियण ॾिसी वेंदा आहियो। छा मरणो पवंदो, सहन करणो पवंदो, त नंढी ॻाल्हि वॾी थी वेंदी आहे। तव्हां सोचियो कोई बि डाकू चोर आहे न, लेकिन असांखे डर रहिजी वियो आहे कि डाकू आहे, चोर आहे, त भय सां छा थींदो, भय सां या त हार्ट हेठि मथे थींदी आहे या ब्लड प्रेशर हेठि मथे थींदो आहे, डर सां थींदो आहे न। त डरी वेंदा आहियो, मरण वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन तव्हांजो डर हुनखे वॾो ठाहे छॾंदो आहे। बाबा चवनि था असांजो डर हुनखे वॾो ठाहे छॾंदो आहे। पोइ चईंदा आहिनि पतो न असांखे छा थींदो आहे, पतो न, लेकिन जीअं हिमत सां मर्जी विया ठहिण में भय न कयो, ख़ुशी सां कयो, ईअं ख़ुशी सां परिवर्तन करणो आहे। मरण शब्द न आहे, लेकिन असांजी मरण शब्द चइण असां चई छॾियो, इन करे ॾुधी वेंदा आहियूं। वास्तव में इहो मरण न आहे, लेकिन पंहिंजी धारणा जी सब्जेक्ट में नंबर वठणो। सहन करण में घबरायो न, छो घबराईंदा आहियो, छो सम्झंदा आहियो कि कूड़ी ॻाल्हियुनि में असां सहन छो करूं, लेकिन सहन करण जी आज्ञा कंहिं ॾिनी आहे, कूड़ ॻाल्हाइण वारनि ॾिनी आहे। छा कई ॿार सहन कंदा आहिनि, लेकिन मजबूरी सां सहन करण ऐं मोहबत सां सहन करण इन में अंतर आहे न। ॻाल्हि जे कारण सहन न कंदा आहियो, लेकिन बाप जी आज्ञा आहे कि ॿार सहनशील ठहो, त बाप जी आज्ञा मञंदा आहियो। परमात्मा जी आज्ञा मञण जी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि मजबूरी आहे।
त कई बार सहन कंदे भी आहिनि लेकिन थोरो मिक्स थी वेंदो आहे। मोहब्बत भी हूंदी आहे, मजबूरी भी हूंदी आहे। सहन करे ई करो ई था त छो न ख़ुशी सां करो, मजबूरी सां छो था करो। हू व्यक्ति साम्हूं ईंदो आहे त मजबूरी लॻंदी आहे, बाप साम्हूं ईंदो आहे अचे बाप जी आज्ञा आहे, पालन था करो त मोहब्बत लगती है, मजबूरी न लगती है। तो ये शब्द न सोचो, अॼुकल्ह ये थोरो कॉमन थी वियो आहे, मरणो पवंदो केसिताईं मरणो पवंदो, अंत ताईं या 2 साल 6 साल पोइ त सुठो मरी आहे, लेकिन केसिताईं मरणो आहे। लेकिन ये मरण अधिकार पाइण बाबा चवंदा त छा कंदव, मरदव, ये मरण शब्द खत्म करे छॾो। मरण सोचता आहियो त मरण सां रुझंदा आहियो, ॾिसो पंहिंजो मृत्यु त छॾो, कोई ॿियनि जी मृत्यु ॾिसी करे रुझी वञे, तो ये शब्द परिवर्तन करो, अहिड़ा बोल न बोलो, शुद्ध भाषा बोलो। ब्राह्मणन जी डिक्शनरी में ये शब्द ही न आहे, पतो न कीअं शुरू कयो त तव्हां माण्हू ॿारनि ई कयो हूंदो न, तव्हां माना जो साम्हूं वेठा आहिनि उहो न, ब्राह्मणन ही कयो आहे। बाप दादा ये त हिकु मिसाल ॿुधाईंदा आहिनि, लेकिन सॼे ॾींहं में अहिड़ो व्यर्थ बोल व मजाक जा बोल ॾाढा बोलदा आहिनि, सुठा शब्द न बोलदा आहिनि, लेकिन चवंदा आहिनि मुंहिंजो भाव न आहे, ये त मजाक करे छॾी। त अहिड़ो मजाक छा ब्राह्मण जीवन में असांजे नियम में आहे, लिखल त न आहे न, कॾहिं पढ़ियो अथव कि मजाक करे सघंदा आहियूं। मजाक करो लेकिन ज्ञान युक्त योग युक्त मजाक करो, बाक़ी व्यर्थ मजाक जेके तव्हां मजाक सम्झंदा आहियो, लेकिन ॿियनि जी स्थिति डगमग थी वेंदी आहे न असांजी मजाक सां, त उहो मजाक थियो या दुख ॾियण थियो। त अॼु बाप दादा ॾिसनि पिया कि हिकु त सभी पूर्वज आहिनि, ॿियो सभिनि सां वॾे ते वॾो पूर्वज आत्माऊं बि तव्हां आहियो न, तव्हां जहिड़ा पूजा, तव्हां जहिड़ी पूजा सॼे कल्प में कंहिंजी न थींदी आहे। त पूर्वज भी आयो, पूज्य भी आयो, लेकिन पूज्य भी नंबरवार, जो भी ब्राह्मण ठहींदा आहिनि उन्हनि जी पूजा जरूर थींदी आहे, लेकिन कंहिंजी विधि पूर्वक थींदी आहे, कंहिंजी काम चलाऊ थींदी आहे। त जो ब्राह्मण हिते भी योग में वेंदा आहिनि, लेकिन काम चलाओ, कुछ निंड, कुछ योग कयो, कुछ व्यर्थ सोचो, कुछ शुभ सोचो, तो ये काम चलाओ थियो न, सफेद बत्ती लगी, कम पूरो थियो। अहिड़ी धारणा में भी काम चलाओ ॾाढा आहिनि। कोई भी सर्कमस्टेंसिस ईंदो त चवंदा हाणे त ईअं ई करे हलूं था, पोइ ॾिसी वठंदासीं। त अहिड़नि जी पूजा भी काम चलाऊ थींदी आहे। ॾिसो लाखों सालिग्राम ठहींदा आहिनि, लेकिन छा थींदो आहे, विधि पूर्वक पूजा थींदी आहे, काम चलाऊ थींदी आहे न, पाइप सां नहलाए ॾींदा आहिनि, तिलक भी कटोरी भरे करे पंडित माण्हू ईअं करे ॾींदा आहिनि, छिड़के छॾंदा आहिनि, तिलक लॻी वियो त इहे छा थियो, काम चलाऊ थी न। पूज्य सभी ठहींदा आहियूं, लेकिन कीअं पूज्य ठहींदा आहियो उहो नंबरवार आहे। कंहिंजी हर कर्म जी पूजा थींदी आहे, दातन जो भी दर्शन थींदो आहे कि दातन थो थिए। मथुरा में वञो त दातन जो भी दर्शन कराईंदा आहिनि। हिन समय दातन जो समय त काम चलाऊ न ठहिणो, न त पूजा भी न थींदी। अच्छा, सभी टीचर्स खुश आयो या कोई इच्छा अञा भी आहे मन में, कोई भी इच्छा हूंदी त सुठो न ठहण ॾींदी, या इच्छा पूर्ण करो या सुठो ठहो, असांजे हथ में आहे। ऐं ॾिसबो आहे कि इच्छा अहिड़ी चीज आहे, जीअं धूप में तव्हां हलंदा आहियो त तव्हांजी परछाई अॻियां वेंदी आहे न, ऐं तव्हां हुनखे पकड़ण जी कोशिश करो त पकड़जी थी, ऐं तव्हां पीठ करे वेंदव त परछाई काथे ईंदी, तव्हांजे पुठियां ईंदी। त इच्छा पंहिंजी तरफ़ करे रुलाइण वारी आहे, ऐं इच्छा खे छॾे ॾियो त इच्छा असांजे पुठियां ईंदी। मांगण वारा कॾहिं भी संपन्न न ठही सघंदा आहिनि, ऐं कुछ न मांगदा आहिनि, लेकिन रॉयल मांग त कंदा आहिनि, ॾाढी ॼाणदा आहियो न रॉयल मांग छा थींदी आहे। अल्पकाल जो कुछ नाम मिली वञे, कुछ शांति थी वञे, कॾहिं असांजो भी नाम विशेष आत्माउनि में अचे, असां भी वॾा भाउ भेणनि में गिण
असांखे बि वॾे भाउ भेणनि में गिणनि, असां बि वॾी भेणनि में लिस्ट में नाम अचे, असांखे बि सभु वॾी भेण चवनि। आख़िर असांखे बि त चांस मिलणो खपे, लेकिन जेसि ताईं मंगता आहियो तेसि ताईं कॾहिं ख़ुशी जे खज़ाने सां संपन्न न थी सघे। इहा मांग जे पुठियां या कोई भी हद जी इच्छाउनि जे पुठियां भॼण ईअं ई आहे जीअं मृग तृष्णा समान। इन सां सदा ई बची करे रहो। नंढो रहण कोई ख़राब ॻाल्हि थोड़ी आहे। नंढा सुभान अल्लाह हूंदा आहिनि। छो जी बाप दादा जे दिल में नंबर अॻियां हूंदो आहे नंढनि जो। अल्पकाल जी इच्छा जो अनुभव करे करे ॾिठो त रुलाईंदी आहे या हसाईंदी आहे। रुलाईंदी आहे न त रावण जी आज्ञा आहे रुलायो। बाप तव्हां त बाप जा आहियो न, त बाप हसाइण वारो आहे या रुलाइण वारो। अॼु बाप दादा विशेष हिन ते अटेंशन था ॾियारनि कि व्यर्थ बोझ जो कंहिंखे बि सुठा न लॻंदा आहिनि। असांखे सुठा लॻंदा आहिनि, लेकिन ॿियनि खे अगरि सुठा न लॻंदा आहिनि त सुधार जे लाइ हुन शब्द खे समाप्त करे छॾो। अहिड़ा सॼे ॾींहं में अगरि बाप दादा पाण वटि ॿारनि जा शब्द नोट करे त काफ़ी फाइल ठही वेंदी आहे। ये अपशब्द, व्यर्थ शब्द जोर सां ॻाल्हाइण, ये जोर सां ॻाल्हाइण जी वास्तव में अनेकनि खे डिस्टर्ब कंदो आहे। ईअं न ॻाल्हायो, ईअं न चओ मुंहिंजो त आवाज़ ई वॾो आहे। माया जी ठही सघंदा आहियो त छा आवाज़ जी न ठही सघंदा आहियो। त अहिड़ा कहिड़ा कंहिंखे बि डिस्टर्ब करण वारा बोल, व्यर्थ बोल न बोलो। ॻाल्हि हूंदी आहे 2 शब्द, लेकिन अधु घंटो न ॻाल्हि खे ॻाल्हाईंदा रहंदा त इहा जो लंबो ॻाल्हाईंदा आहियो, जो 4 शब्दनि में कम थी सघंदो आहे, उहो 12-15 शब्द में न ॻाल्हायो। तव्हां माण्हुनि जो स्लोगन आहे कम बोलो, धीरे बोलो, मिठो बोलो। त जो चईंदा आहियो असांजो आवाज़ वॾो आहे, असां चाहींदा न आहियूं लेकिन आवाज़ ई वॾो आहे, त उहा गले में स्लोगन लॻाए करे विझी छॾियो। थींदो छा आहे, तव्हां माण्हू पंहिंजे धुन में जोर सां ॻाल्हाईंदा आहियो, लेकिन जाने अनजाने वारो अचण वञण वारा ॿुधी वठंदा आहिनि। ॿुधी करे इहे न सम्झंदा आहिनि कि हिननि जो आवाज़ वॾो आहे। उहो सम्झो त पतो न झगड़ो थो थिए, त इहा बि डिससर्विस थी न। हिन जे लाइ अॼु खां पाठ पको करो। व्यर्थ बोल या कंहिंखे डिस्टर्ब करण वारा बोल सां पंहिंजे खे मुक्त करो। बाबा चवनि था व्यर्थ बोल मुक्त। पोइ ॾिसो अव्यक्त फ़रिश्तो ठहिण में तव्हांखे ॾाढी मदद मिलंदी। बोल 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 बोलंदे ई रहंदा। पोइ अव्यक्त फ़रिश्तो अगरि बाप दादा टेप भरे करे ॿुधाए न त तव्हांखे बि हसी ईंदव त छा पाठ पको कयो। बोल जी इकोनॉमी करो, पंहिंजे बोल जी वैल्यू रखो। जीअं महात्माउनि खे चईंदा आहिनि सप्त वचन महाराज, त असांजे बोल सदा सप्त वचन अर्थात कोई न कोई प्राप्ति कराइण वारा वचन हुजनि। कंहिंखे हलदे फिरदे हसी सां चई ॾींदा इहे त पागल आहे, इहे त बेसम्झ आहे। अहिड़ा कई शब्द बाप दादा अञा भुलिजी विया आहिनि, लेकिन ॿुधंदा रहंदा आहिनि। त बाप दादा जे मुख सां अहिड़ा शब्द निकिरण, बाप दादा अहिड़ा ॿुधंदा आहिनि त ब्राह्मणनि जे मुख सां अहिड़ा शब्द निकिरण, इहे मानो तव्हां सप्त वचन महाराज वारा कंहिंखे बि कंहिंखे श्रापित न करो, सुख ॾियो। युक्ति युक्त बोल बोलो ऐं कम जो बोल बोलो। व्यर्थ न बोलो। त जॾहिं बोलण शुरू कंदा आहियो त 1 घंटे में चेक करो कि केतिरा बोल व्यर्थ थिया, केतिरा सत वचन थिया। तव्हांखे पंहिंजे बोल जी वैल्यू जो पतो न आहे त बोल जी वैल्यू सम्झो। अपशब्द न चओ, शुभ शब्द चओ। छो जी हाणे लास्ट मास आहे,
आदि जो मास डायमंड जुबली आहे त सॼो डायमंड ठाहिणो आहे न, या 6 मास ठहींदो, सॼो साल ठहींदो। हिन करे बाप दादा डायमंड जुबली खां पहिरियों ॿारनि खे विशेष अटेंशन था ॾियारनि। चारों ओर जा दृश्य त ॾिसंदा ई रहंदा आहिनि, सॼो ॾींहुं न ॾिसंदा रहंदा आहिनि, सेकेंड में सभु ॾिसी वठंदा आहिनि। त पाठ पको कयो, मुक्त ठहिणो आहे या थोरो थोरो युक्त, थोरो थोरो मुक्त, हर हिकु पंहिंजे खे ॾिसो। ईअं न शुरू करणो कि बाबा वाणी हलाई पोइ बि, ईअं न शुरू करणो आहे कि बाबा वाणी हलाई मतलब अगर बाबा का ज्ञान ॾिनई लेकिन अगर ॿिया बि ईअं ॻाल्हाइनि था त ईअं न सोचियो कि बाबा त चई लेकिन इहे त अञा ताईं करनि था। पंहिंजे खे ॾिसो, मां बाप जी श्रीमत खे केतिरो अपनायो आहे, हाणे त हिकु ॿ खे ॾिसंदा आहियो, ये ईअं थो करे, ये ईअं थो करे, लेकिन जॾहिं अधिकार मिलण में उहो हेठि पद में ईंदो त हुन समय साथ ॾींदो हुनजो, हुन समय ॾिसंदो, हुन समय न ॾिसंदो। पोइ हाणे छो था ॾिसो? अच्छा सभी मुक्त ठहींदा न, सभी मुक्त ठहींदा न, सभिनि जो पाठ, सभिनि खे पाठ यादि आहे न, कहिड़ो पाठ? व्यर्थ बोल मुक्त, डिस्टर्ब करण वारा बोल सां मुक्त, यादि आहे न, भुलिजी त न वेंदो न। अच्छा चारों ओर जी पूर्वज आत्माउनि खे, सदा हिन निश्चय ऐं नशे में रहण वारी श्रेष्ठ आत्माउनि खे, सदा बाप जी श्रीमत प्रमाण हर कर्म करण वारी कर्म योगी आत्माउनि खे, सदा दृढ़ संकल्प सां बाप जे हर कदम ते कदम रखण वारी, फॉलो फादर करण वारी ॿारनि खे ॾाढो ॾाढो बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। डबल विदेशन खे डबल नमस्ते। वरदान लौकिक खे अलौकिक में परिवर्तन करे घर के मंदिर ठाहिण वारा आकर्षण मुक्त प्रवृत्ति में रहंदे घर जे वायुमंडल खे अहिड़ो ठाहियो जंहिंमें कोई भी लौकिकता न हुजे, कोई भी अचे त अनुभव करे कि अलौकिक आहे, लौकिक न आहे, ये साधारण घर न आहे लेकिन मंदिर आहे। यह पवित्र प्रवृत्ति वारनि जी सेवा जो प्रत्यक्ष स्वरूप आहे। स्थान भी सेवा करे, वायुमंडल भी सेवा करे। जीअं मंदिरनि जो वायुमंडल सभिनि खे आकर्षित कंदो आहे, असांजे घर खां पवित्रता जी खुशबू अचे त उहो खुशबू स्वतः ई चारों ओर फैलंदी ऐं सभिनि खे आकर्षित कंदी रहंदी। स्लोगन आहे मन बुद्धि की दृढ़ता से एकाग्र करे, कमजोरियुनि खे भस्म करे छॾो। तॾहिं चईंदासीं सच्चा योगी। मन बुद्धि के मन बुद्धि की दृढ़ता सां एकाग्र करो। वो जो भी कमी कमजोरी है न उनखे दृढ़ता सां भस्म करो। उनखे कमजोरियुनि जॾहिं मन बुद्धि की दृढ़ता सां एकाग्र कंदासीं, बाबा खे यादि कंदासीं, तॾहिं सर्व कमजोरियूं भस्म थींदियूं। ओम शांति। तॾहिं असां सच्चा योगी भी कहलाईंदासीं। योगी अर्थात स्वयं खे परिवर्तन करे बाप की शक्ति द्वारा, ऐं परिवर्तन कंदे कंदे बाप समान थी वञे। ओम शांति। बाप दादा की यादि करो।